जी नाज़रीन गोस्पुर मां सां इंताज अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। गोस्पुर भरिसां गढ़ी लाड़ो इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल खे बचाईंदे रोड खां हेठि लही कल्टी थी पई। इलाइक़े जे ज़रियनि मूजिबि मुसाफ़िर कोच हादसे जे नतीजे में हिकु मुसाफ़िर मौक़े ते फ़ौत थी वियो, जॾहिं त केतिरा ई मुसाफ़िर ज़ख़्मी आहिनि। फ़ौती जो लाश हादसे वारे हंधि पियल आहे। पुलिस इलाइक़े वासियुनि जी मदद सां ज़ख़्मियुनि खे कढी गोस्पुर ऐं कंदकोट जी अस्पताल ॾांहुं मुंतक़िल कयो आहे। ज़िले कशमोर कंदकोट जी अस्पताल में एमरजेंसी वारी सूरत हाल आहे। मिलियल ॼाण मूजिबि मुसाफ़िर कोच में तबलीगी जमात जा माण्हू सवार हुआ। मुसाफ़िर कोच खानपुर खां लाहौर तरफ़ वञी रही हुई त गोस्पुर भरिसां गढ़ी लाड़ो वटि हादसो पेश आयो। वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो DDN वेब न्यूज़।